कोटली कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। ग़ुलाम असगर हुलो जे रिपोर्ट मुताबिक़ कोटली कबीर भरिसां ॻोठ ख़बर खान लाशरे में PPSI तरफ़ां TB जे मरीज़नि लाइ कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें 7 जे तइदाद में मरीज़नि जूं टेस्टियूं कयूं वयूं ऐं दवाऊं बि ॾिनियूं वयूं, जंहिंमें PPSI कोटली कबीर जे MS डॉक्टर ज़ुल्फ़कार सुमरो, अयाज़ अली चन्ना, साजिद मुग़ल गॾु कोटली कबीर MS डॉक्टर ज़ुल्फ़कार सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असल इबादत इंसान जी ख़िदमत करण में आहे। जॾहिं त असां UC कोटली कबीर में मुख़्तलिफ़ ॻोठनि में असां कैंपियूं क़ाइम कंदासीं जीअं ग़रीब मिसकीननि खे रिलीफ मिली सघे। जॾहिं त ॻोठाणा अब्दुर्रहीम लाशारी ऐं ॿियनि डॉक्टरनि जी साराह कंदे चयो त PPSI कोटली कबीर जे MS तमामु बहितरीन कमु करे थो। एतिरे क़दुरु जो हर ॻोठ में कैंप हणी ग़रीब मिसकीननि खे घर वेठे इलाज करे थो। ॻोठनि वधीक चयो त कोटली कबीर इस्पताल में भी तमामु बहितरीन कारकर्दगी आहे। डॉक्टर साहब जी हर ग़रीब मिसकीन खे दवा पिणु मिलनि थियूं, उन सां गॾु डिलीवरी भी थियनि थियूं। उन्हनि वधीक चयो त अगरि डॉक्टर ज़ुल्फ़कार सुमरो जहिड़ा हर इस्पताल में ईमानदार डॉक्टर हुजनि त प्राइवेट इस्पतालूं बंदि थी वेंदियूं।